तू जानी थो साउन जी माल कॾहिं बि फिरंदे रुकजी वेंदी आहे तू जानी थो साउन जी माल कॾहिं बि फिरंदे रुकजी वेंदी आहे उन खां अॻु पर हाय हाय काफ़र रुसी वयल हिन महबूबा जी आसा वेड़े तोसां पल पल झेड़ियो आहे तोखे सिबियो उखेड़ियो आहे तू चाही थो हुन जा हेकर अंगड़ा सारे पूजा जहिड़ा पेर ॾिसी उहा किथे आहे उहो न ॼाणी हा पर जॾहिं बजीअ झरोके जाती पाई ईअं तूं भाई बसंत रुत जी बरखा वांगे तो में वीरऊं तार वसे थी तूं त सरापा सार उन जी हूअ चढ़े जीअं आहे ऐं तूं लार उन जी धार उन खां तोखे को बि करार न साईं ॾहाका हिजर जे कारे रस्ते ते वसूल जलाल उम्मीद जो घोड़ो बंजी को तूफान रुकियो तर में सबरा तो जीअं को बि सवार न जुना हिन वहीअ में हीअ कशालो कटल छॾी हा तन्हाईअ में झुगी ॾी हा केर चवी हा संदाए कमाई वही अजाई पर कुझु आहे जंहिंजे ख़ातिर वेहण जो न बड़ाओ वठी थो वम विसोड़ल हिन धरती सां पंहिंजो पूरो वसवाॻीअ थो तू जागी थो सारो लोक सुतो पियो आहे जिंद में तोखे के खंजर जो छाले बांध कुतो पियो आहे विसरियल आहे सब खां घट गुलामी वारो परदेई सट छिनण थो चाही ॾाहा तुंहिंजो ॾढ गज़ब जो ऐं तुंहिंजो वड वग़ैरो हिन पीरीअ में सोन सुरेखी ज़ंजीरीअ में आज़ादी जो पुतलो चाही चए तूं चाहीं